बराबर वो हुन निभायो। तेरी तरह तव्हां भी माताऊं भेनरूं 16 साल छा पर सॼी उमिरि तव्हां शिव जी उपासना कंदो तव्हांजे घर में ख़ुशियूं ऐं भंडारा भरिजी वेंदा। चवंदा आहिनि न कंदो रहिजे ॾिनो ॿॾो थींदो आहे। जीअं माता रुक्मणी देवीअ पंहिंजो तन मन धन शरीर पंहिंजो उन भॻवान ऐं गुरूअ खे समर्पण कयो। अॼु असां उन जे नाले सां हीउ उत्सव मल्हायूं था पिया। माता 57 साल थिया आहिनि अॼु हिते असांखे हीउ उत्सव मल्हाईंदे। चवंदा आहिनि न कशु काम थे नहीं शूती थी नहीं शाम सतगुरु ने कृपा की पूजन लागे पाऊं। सतगुरु महाराज ने चयो असां कुछ भी न हुयासीं दुनिया में, असांखे कोई पूजींदो भी न हुयो, कोई हथ भी न रखंदो, पर जॾहिं असांखे सतगुरु स्वामी टेऊंराम महाराजन गुरु रूप में मिलिया अॼु असांखे दुनिया असांखे पूॼे थी पई। चवंदा आहिनि न संतनि जी शरण में अचण सां भॻवान जी शरण में अचण सां असांजो आईंदो ठहंदो आहे। अॼु प्यारे मेघराज मल ॾिसो हुनखे पंहिंजो सुहाग करे मोकिलियो। माता रुक्मणीअ खे सुहाग थी वई, सौभाग्यशाली थी वई। क्या बात है बाबा। इहो चवण खां चवंदो न आहे पर उहो भॻवान करे ॾेखारियो भोले भंडारीअ त मुंहिंजी हीअ भॻचाणी जंहिं सॼी उमिरि प्रेमनि खे नाम जपायो, 16 सूमर जो विर्त रखायो, उन्हनि जा पलव पाता, उन्हनि जूं आराधना कयूं, उन्हनि जा अभिषेक कराया। अॼु उहे सभु सुखी आहिनि, उन्हनि खे अन्न धन संतान सभु कुझु मिलियो आहे। जंगल में मंगल बणाया मुंहिंजे शिव प्यारे ने। चवंदा आहिनि न जंगल में मंगल उहो ई भॻवानु कंदो आहे, उहो ई प्रभु परमात्मा उहा ई भॻचाणी कंदी आहे जंहिंमें भॻवानु वेही करे पाण जी कार्ज रास कंदो आहे। चवंदा आहिनि न भॻवानु पाण न दर्शन ॾींदो आहे पर कंहिं संत ऐं भगत जे रूप में अची करे असांजो कल्याण कंदो आहे। तव्हां बि वॾा सौभाग्यशाली आहियो। तव्हां पाण बि रखो चौमासे जो विर्त ऐं ॿियनि खां बि रखायो, सॼे परिवार खां बि इहो विर्त रखायो त तव्हांजो इहो आईंदो ठहंदो। चवंदा आहिनि न जिते मंदर में चवंदा आहिनि पूॼा थींदी आहे, अभिषेक थींदो आहे, उते सभु